अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर ख़बर शामिल कंदासीं लाड़काणे मां। कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ जे रिपोर्ट मुताबिक़ आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणी जी अदबी शोबे पारां भेटाई अदबी हाल में सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जी सालगिरह ऐं नाले वारे सुगड़ मुमताज़ अब्बासीअ खे लतीफ़ी एवॉर्ड मिलण ते साणस मञता रिहाइण जे सिलसिले में शानदार तक़रीब थी गुज़री, जंहिंमें उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जी 77वीं सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते मुमताज़ अब्बासीअ खे लतीफ़ी एवॉर्ड मिलण ते केतिरनि ई दोस्तनि अजरक ऐं गुलनि जा हार पाराया। हिन तक़रीब जी सदारत एडिशनल कमिश्नर ऐं शाइर सुल्तान अहमद खोसे कई, जॾहिं त मल्हार सिंधी, जाम जमाली, नवाबज़ादा काज़िम अब्बासी, शमसुद्दीन कलोड़ो, प्रोफेसर मोहम्मद इब्राहिम लाशारी, मोहम्मद सालिह अब्बासीअ ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सक़ाफ़त खाते लतीफ़ी एवॉर्ड ॾेई सिंध जे सुगड़नि खे मान ॾिनो आहे। उस्ताद मलूक अब्बासी सिंध जो अनमोल हीरो हो। आर्ट्स काउंसिल लाड़काणी जे अदब शोबे पारां मान बख़्शण ते सुराही थी आहे। तक़रीब ख़बरुनि जी दुनिया।